नाज़रीन, गोलारची में लॉकडाउन सबब मुतासिर थींदड़ मल्ह पहलवाननि एहतिजाज किया है। इन हवाले से तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ जो रिपोर्टर नासिर अंजुम। जी नासिर। बिल्कुल इन वक्त आऊँ मौजूद आहियां टीवी जर्नलिस्ट एसोसिएशन गोलारची में। आऊँ अव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल 1.5 महीने का लॉकडाउन सबब जिते मुख़्तलिफ़ जेके तबका आहिनि उहो परेशान थिया आहिनि, उते ई जेको आहे सिंध सकाफ़ती जेकी रांदि आहे मलाखड़ जा जेके मल पहलवान आहिनि, करोना जे सबब जेको मलनि ते मलाखड़नि ते जेको आहे उहो पाबंदी लॻी चुकी आहे, जंहिं सबब इहे जेके मल पहलवान आहिनि उहो गुज़िरियल 1.5 महीने खां फाका कशी जे वर चढ़ियल आहिनि। हिन वक़्तु जेको आहे ज़िले बदीन जो मल एसोसिएशन जे सदर जे अॻवाणी में हिते जेके मल पहलवान आहिनि उन्हनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे ऐं इन मुज़ाहिरे जे दौरान जेका मल पहलवान आहिनि उन्हनि जे तरफ़ां जेको आहे हिते अलामती मलाखड़ो बि कयो वियो। मूंसां गॾु हिन वक़्तु हिते ज़िले बदीन जो मल एसोसिएशन जो जेको सदर आहे मौजूदु आहे, असीं ॻाल्हाईंदासीं। जी तव्हां अॼु जेको मुज़ाहिरो करियो पिया छा लाइ पिया कयो? जी साईं, असां हिन लाइ कयूं त मल वीचारा वेठा आहिनि, उन मलाखड़ा बंदि आहिनि। जेको 2 महीना थिया ऑपरेशन लॻी पई, ग़रीबनि जो गुज़र मल ते आहे। असांजी ज़ोरी चोरी जाठो जो मल वञणु आहे, ॿियो असांजो रोज़गार क्या कोन्हे। ऐं उन में असां गवर्नमेंट कुझु असां तव्हां करे हा की करे किरोने था मिलनि, असां ग़रीब मल सदाईं पोइ थियूं कुझु असां वंगार वञनि न पर गवर्नमेंट एतिरो चवंदा असां मिलनि कुझु एतिरो चवंदा ग़रीब खे पेट गुज़र करे सघनि। जी तव्हां अॼु जेको आहे हिते मुज़ाहिरा करे रहिया आहियो, छा मुतालबो आहे तव्हांजो? सर, असां पंहिंजो सिंध हुकूमत सकाफ़त सियाफ़त खे हथ मथे करे इहा अपील कयो आहे, इहो एहतिजाज करियूं था त जीअं लॉकडाउन दौरान असांजे 2 महीननि दौरान मेला असांजा मलाखड़ा बंदि आहिनि। इन ई वजह सां असीं सिंध हुकूमत खे अपील था करियूं त असां ग़रीबनि सां बि कुझु सहायता कई वञे। इहा अपील आहे असांजी सिंध गवर्नमेंट खे। तव्हां मुज़ाहिरो कयो आहे, घणा ॾींहं थिया आहिनि तव्हांखे जेको आहे उहो मलाखड़ो न विढ़ियो? घर जी छा पोज़ीशन आहे? असांजा ही 2 महीना जेके थिया लॉकडाउन लॻो आहे त उन में असां मलाखड़ो मेले ते विया ई न आहियूं, मेला ई न आहिनि, न कुझु न आहे। मां टका बेरोज़गार थियो ॻोठ वेठा आहियूं। को असां चऊं पिया असांखे कुझु न कुझु मिली वञे त उहा का शइ कोन मिली आहे असांखे, ऐं असां अपील इहा करियूं था। जी तव्हां जेको आहे इन्हनि मल पहलवान जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, इन्हनि जो चवणु आहे त लॉकडाउन सबबु इन्हनि जे घरनि जा जेके चूल्हा आहिनि उहे उजामी चुका आहिनि। हिननि सिंध सरकार समेत जेको सकाफ़त खातो आहे उन्हनि खां मुतालबो कयो आहे त जिते लॉकडाउन जे दौरान ॿियनि जेके तबक़नि खे माली सहायता कई पई वञे, उते इन्हनि जो मुतालबो आहे त सिंध में जेके बि मल पहलवान आहिनि उन्हनि जी बि माली सहायता करे खेनि इमदादी राशन फ़राहम कयो वञे। जी